नाज़रीन घोसपुर में फुर वाक़े की खबर है जो असां शेयर कयूं पिया। घोसपुर में अमुन अणलब थी वियो। आम आवाम ॾींहं जो महफ़ूज़ नज़र नथी अचे। घोसपुर शहर के मेन बस अॾे वारे इलाइक़े में मोटरसाइकिल सवार टिन नामालूम हथियारबंद हिंदू वापारी अशोक कुमार जी जनरल स्टोर से काह करे संदन पुटन ऐं अमले के हथियारन के ज़ोर से यरगमाल बणाए खांइस का 2.5 लाख जो सामान जैमें मोबाइल फोनूं रोक रक़म कंडियूं परफ्यूम ऐं ॿियो क़ीमती सामान फुर करे आसानी से फरार थी विया। हद जी पुलिस इतला मिलण ते वाक़े वारे हंधि देर सां पहुती पर अॾोवारी पुलिस के अचण खां अॻु फरार थी विया। वारदात बाद शहर में खौफ़ की लहर छाइजी वई है। बे पासे हिंदू पंचायत के अगवान मुखी सुरेश लाल SSP कश्मीर कंदगोड़ का मुतालबो किया त वाक़े में मुलविस जवाबदारन खिलाफ कार्रवाई करे फुर थियल सामान वापस कराए इलाइक़े में अमन बहाल करायो वञे। हर वक्त आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN न्यूज़ घोसपुर। आदा की वाक़ो पेश आयो घणी फुर थी आ? पूरा तकरीबन 2.5 लाख रुपया खन आए। कीअं खणी आ? घणा माण्हू हुया? 3 माण्हू हुया। हिक के बुट न हुई, ॿिनि खे बुटां लॻल हुयूं ते सॼियूं असांजूं कंडियूं सॼा ये मोबाइलां जेके बि हुयूं जे पैसा खाना खाली करे विया। अच्छा पुलिस कोन आई का? पुलिस जी अञा ताईं काई न मिलियो आहे कुझु। अच्छा माण्हू 3 हुया कुल? 3 माण्हू हुया। तकरीबन घणी फुर थी अंदाज़न तव्हांजे ख्याल में? 2.5 लाख रुपए ताईं अंदाज़ो आहे। अच्छा पुलिस खे इतला कयो तो? पुलिस जी अञा न इतला कयो अथनि।